अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जे रुअण सां रिझन रातो ॾींहं रुआं लाड़े लुड़क खिन पेरें हूंद पवां धरतीअ सभु धुआं लुड़कन साण लतीफ़ चए। भलारे बिट धणी जे भलारे बैत वसीले मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेणी महिरबानी खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। बहार जा हीअ ॾींहं जंहिंमें गुल टिड़ंदा आहिनि मुखड़ियूं महकंदियूं आहिनि सावक ऐं सुरहाण सां सारो चमन सिंगारजी वेंदो आहे। उन्हीअ मुंद में असां खां असांजो साथी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां सलाहियल ख़ूबसूरत साफ़ी लेखक जाफ़र मेमन बि अलविदा जी अजरक ओढे उन सफ़र जो राही थी वियो जितां केर बि वापसि नाहे मोटंदो। जाफ़र मेमन जी यादि में ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर हबीब लगारी। सीनियर सहाफ़ी ऐं लेखक जाफ़र मेमन साईंदाद मेमन जे घर में 3 सितंबर 1966 धारे लाड़काणे में जन्म वरितो। हुन प्राइमरी खां कॉलेज ताईं तालीम लाड़काणे में हासिल कई जंहिं बाद शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में पढ़ण लाइ वियो। नंढपण खां ई खेसि लिखण ऐं पढ़ण जो शौक़ु रहियो। ॿारनि जे रिसालनि में कहाणियूं ऐं शेर लिखणु शुरू कयाई। बाद में लाड़काणे मां जारी थींदड़ अख़बार रोज़ानी अॻवान में असिस्टेंट एडिटर तौरु कमु करे सहाफ़त में पेर पाताई। जंहिं बाद रोज़ानी अवाम आज़ाद जो 6 महीना एडिटर रहियो। रोज़ानी सिंध सुजाग कराची में सब एडिटर तौरु 3 साल कमु कयाई। उन्ही दौरान रोज़ानी सरवाण में बि कमु कयाई। बाद में माहिवार सिंध रंग डाइजेस्ट ऐं माहिवार हालार डाइजेस्ट जे एडिटर तौरु ख़िदमतूं सरंजाम ॾिनाई। ॿिन्ही डाइजेस्टनि जो 1992 ताईं एडिटर पिण रहियो। जाफ़र मेमन काल दिलि जे दौरे सबबि अलविदा जी अजरक ओढी ऐं लाड़काणे जी मिटीअ में हमेशह लाइ आरामी थी वियो। हूं बि इहो सचा त पखी परवाज़ थी वेंदा आहिनि ऐं माण्हू अजरक जी अलविदा वारी अजरक ओढे हमेशह लाइ हलियो वेंदो आहे। न हवेलियुनि में हुल रहे थो पर यादगिरियुनि जी काइनात वॾी आहे जेका हमेशह आबाद रहे थी। टूटा दिल जो शीशो टूटो दिल जो शीशो बनाए न सघबो। टूटो दिल जो शीशो बनाए न सघबो। भगोडार वण जो लगाए न सघबो। भगोडार वण जो लगाए न सघबो। इहो उस्ताद मशहूर आहे कॾहिं खां वयो वक़्तु वापसि वराए न सघबो। तन्हाईअ में हिकु छॾींदो वञे थो। तन्हाईअ में हिकु छॾींदो वञे थो। पंहिंजी राह सभु को मटींदो वञे थो। हज़ारनि में लखनि में करोड़नि में हज़ारनि में लखनि में करोड़नि में हिकु दोस्त आहे अखियूं बंदि कोई बि सॾींदो वञे थो। पखी परवाज़ थी वेंदा। इंसान जे अंदर में वेठल पखी उन जी ॻाल्हि आहे। हवेलिया
में न हुल रहंदो उॾामी बुलबुलियूं वेंदियूं न गुलशना में को गुल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा हवेलीअ में न हुल रहंदो उॾामी बुलबुलियूं वेंदियूं न गुलशना में को गुल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा अकेली हुई थी हिकु ॾींहुं ज़मी रोदी संगत सारी हा ओ रोदी संगत सारी अकेली हुई थी हिकु ॾींहुं ज़मी रोदी संगत सारी हा ओ रोदी संगत सारी मतारा मौत सब मारे मतारा मौत सब मारे वनी बा की अजल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा हवेलिया में न हुल रहंदो उॾामी बुलबुलियूं वेंदियूं न गुलशना में को गुल रहंदो वो पखी परवाज़ थी न रहंदो को हिते हिकु ॾींहुं पंहिंजो या परायो को हा परायो को जुदा थींदासीं दुश्मन खां जुदा थींदासीं दुश्मन खां न को दोस्त दिल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा हवेलिया में न हुल रहंदो पखी परवाज़ थी कंडो मंझ पेर तुझे जो करे हीलो कढी छॾिजे हाँ कढी छॾिजे कंडो मंझ पेर तुझे जो करे हीलो कढी छॾिजे हाँ कढी छॾिजे सुभाणे कीअं कढी सघंदे सुभाणे कीअं कढी सघंदे कफन में हथ ॿधल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा हवेलिया में न हुल रहंदो उॾामी बुलबुलियूं वेंदियूं न गुलशना में को गुल रहंदो पखी परवाज़ थी
हूँ दुश्मन न हूँ दे तू न हूँ दुश्मन न हूँ दे तू अदा यूसुफ सदा मौजूद महफिल में हाँ मौजूद महफिल में मगर किन दोस्तन दिल में मगर किन दोस्तन दिल में इहो तू जो गज़ल रहंदो पखी परवाज़ थी वेंदा हवेलिया में न हुल रहंदो उॾामी बुलबुलूं वेंदियूं न गुलशन में को गुल रहंदो पखी परवाज़ ये खूबसूरत आवाज़ हो सैयद वज़ीर अली शाह जो ऐं शाइरी हुई यूसुफ भुट्टो जी। असीं अवां सां मुखातिब आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं असांजे सीनियर साथी जाफ़र मेमण जी यादि में ख़ासि प्रोग्राम। जाफ़र मेमण खे भेटा पेश कंदे दिलशाद भुट्टो लिखे थो, अॼु प्यारो दोस्त ऐं केतिरनि अख़बार जो एडिटर रहंदड़ जाफ़र मेमण हथ छॾाए हमेशह लाइ हलियो वियो। मुंहिंजे दोस्त जाफ़र खे दिलि जो दौरो पियो। जाफ़र काफ़ी अरसे खां बीमार हो। जाफ़र बेरोज़गार हो, माली तौरु परेशान हो। हुन खे ग़ुर्बत मारे विधो। हर माण्हू मरंदो ऐं हिकु ॾींहुं असां बि मरंदासीं। सिंध जूं बेगार कंहिं पे घाणे जहिड़ियूं सिंधी अख़बारूं न रुॻो माण्हुनि खे ज़हनी तौरु अपाहिज कनि थियूं पर बासलाहियत माण्हुनि खे लीलाइण ऐं चिचलाइण ते मजबूर कनि थियूं ऐं जाफ़र उनजो शिकार थियो। जाफ़र जे मरण जी अञा उमिरि न हुई पर जाफ़र खे बेवसी ऐं मुहताजी मारे विधो। अब्दुर्रज़ाक़ सरोही सारोनी जी सॾ वर्णाए थो ऐं लिखे थो, फ़क़ीर सिफ़त सिंध दोस्त ऐं असूली मौक़िफ़ तां तिरबे पोइते न हटण वारो वर्किंग जर्नलिस्ट असांजो प्यारो दोस्त जाफ़र मेमण लाॾाणू करे वियो। 1995 में रोज़ानी सिंध में जॾहिं आऊं असिस्टेंट एडिटर हुअसि उन वक़्तु जाफ़र काविश ग्रुप में हूंदो हो। साणुसि मुख़्तलिफ़ तक़रीबनि में मुलाक़ातूं थियूं ऐं हिकु मरहले ते मूं जॾहिं तामीर सिंध अख़बार खे असिस्टेंट एडिटर तौरु ज्वाइन कयो त हू न्यूज़ एडिटर हो। साणुसि उन वक़्त खां शुरू थियल तालुक़ दोस्ती में तब्दील थी वियो। 2 साल खनि अॻु ओचितो फ़ोन करे पुछाई त साईं ख़बर पई आहे हैदराबाद में आहियो ऐं अॼु शाम जो रूपा माड़ी ते कलाक खनि असांखे अव्हां जो खपे। चई मां हाज़िर पहुतुसि त सरप्राइज़ ॾींदे मुंहिंजी सालगिरह जी निढड़ी तक़रीब रखियल हुई। उते केक काटियो वियो, मोहबतनि ऐं इज़तनि जा अंबार आछा विया, गुलदस्ता ॾिना विया। जाफ़र जे नेठि आई ऐं मोहबत बेमिसाल हुई। हसन मंसूर खां पोइ प्यारो जाफ़र बि हमेशह लाइ मोकिलाए वियो। अलाह खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम नसीब कंदो। यादगिरनि जा थान खोलींदे ज़ुल्फ़ी मीराणी लिखे थो, अॼु प्यारो दोस्त जाफ़र मेमण बि हमेशह लाइ मोकिलाए वियो। साणुसि पाड़ेसरी ऐं साफ़ीअ तौरु तवील अरसे खां प्रेम भरी दोस्ती ऐं हुजतूं रहियूं। हुन सां जॾहिं बि मिलणु थियो तॾहिं कुर्ब ऐं मोहबत जा भरियल मट अचींदो हो। हू निहायत मुख़लिस ऐं सिंधी रिवायतनि जो अमीन इंसान हो। वतन सां अणमुई मोहबत सबबि क़ौमी मामरनि ते हमेशह चिटो मौक़िफ़ रखियाई ऐं बतौर सीनियर सहाफ़ी मूं सुमेत मुंहिंजी टही जे अक्सर सहाफ़ियुनि जो उस्ताद ऐं छपर छांव पिणु हो। संस विछोड़ो सिंध क़ौमी तहरीक सहाफ़त ऐं संस कुटुंब सुमेत असां सभिनी जो तलाफ़ी न थींदड़ नुक़सानु आहे। मुंहिंजे निढे भाउ इम्तियाज़ मीराणी खे पुलिस पारां घरां अगवा करण बाद खेसि गोली हणी हाफ़ फिराई करण वारे अमल ख़िलाफ़ रेडियो वॉइस ऑफ सिंध ते मुंहिंजो तफ़सीली इंटरव्यू ऐं असांजे कुटुंब ख़िलाफ़ु जारी पुलिस गर्दे ख़िलाफ़ु रिपोर्ट हलायाई। मूंखे बतौर रिपोर्टर रोज़ाना तामीर सिंध ऐं रोज़ानी सिंध ऐं हैदराबाद प्रेस क्लब जो मेंबर तौरु गॾिजी कमु करण खां घणो कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। बतौर क़ौमी कारकुन साफ़ी अदीब संस किरदारु हमेशह सुहिणनि लफ़्ज़नि में यादि रखियो वेंदो। सॼी सिंध संस कुटुंब ऐं दोस्तनि सां प्यारे जाफ़र मेमण जे विछोड़े ते गहरे ॾुख ऐं शदीद अफ़सोस जो इज़हार कजे थो।
नाम्यारे लेखक ऐं तारीख़दान मशकूर फुलकारे लिखियो। सिंध जे आशिक़ साफ़ी जाफ़र मेमण जे ओचिते विछोड़ जी ख़बर ॿुधी सोगवार आहियां। सिंध हिकु बहादुर ईमानदार ऐं सचे साफ़ी खां महरूम थी वई। बदीअ जी सरज़मीन कड़ियो गंवर मां यादगिरनि जा वर्क वराए थो मुस्तफ़ा अयाज़ महेरी। फ़क़ीर तूं बि हलियो वहीं। अञा त घणो कुझु रहियल हो, घणा हिसाब चुख़्तू करणा हुआ, घणा 2 रुपया वाइखा करणा हुआ, पर तंहिंखां अॻु तूं बि हलियो वहीं। हा फ़क़ीर, तूं प्रिंट मीडिया जे भुतारनि जे विंगारण ख़िलाफ़ु विढ़ियो हुअं। शायदि 20 साल अॻु जॾहिं उरूज खां ज़वाल तरफ़ मोट खाईंदड़ तमीर सिंध अख़बार जी ॿुॾंदड़ ॿेड़ी जो तूं नाखियो बणियो हुअं त मूंखे मश्करियूं लिखण खां संजीदा लिखण ते तव्हां ई आंदो हो। पहिरियों लेख असी मत खसी छा लिखियो। अली अहमद बिरोही जे MQM में शमूलियत ऐं हुन लेख जे छपजण बाद तॾोका भाई लोग जे छिता थिया हुआ, सा अलॻि ॻाल्हि आहे। पर तमीर सिंध जो मालिक इहा ॻाल्हि न सम्झी सघियो, सो संस अकल हो। अव्हां त 2 महीना बिना पघार मिलण जे पंहिंजे जुनून पंहिंजे इश्क सां मल्हायो पिए। उहो ई चरिया पिए प्रोफेशनल सां जुनून हो जो अव्हां सिंध अख़बार जी एडिटरी संभाली कुमा में पियल अख़बार खे ॿीहर जियारियो। सख़्तु गर्मी, बिजली बंदि, 4 ॼणनि जो स्टाफ ऐं मूं जहिड़ो कमचोर तव्हां न रुगो एडिटोरियल पेज जो कमु थे वरितो, पर सच वॾो ॾुहारी आहे बि लिखाए थे वरितो। ऐं तंहिं सिंध जो वापारी मालिक बि तव्हांखे बर्दाश्त न करे सघियो। किसो मुख़्तसर कजे त तव्हांजी सचाई तव्हांखे निधणको करे मारियो। मुनाफ़िक़नि जे चेहरे ते दोलापी वारी मुर्ख मौजूदु आहे। मरा जे महबूब मां त कांधी औरत जाए, जे देर हुजे दफनाइण में त थोरो तरस जाए। रोंदा खान लए अजीज भली तू न रोए जाए, अची लोढ़ लट जाए पिरी पंहिंजन पेरन सां। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं। जॾहिं हिन दुनिया मां घणनि जे हथनि मां किरी थांव पवंदा, घणनि जा तयारो सिजी हाव पवंदा, घणनि जे हथनि मां किरी थांव पवंदा, घणनि जा तयारो सिजी हाव पवंदा। पत्थर जूं दिलियूं बे ओ पत्थर जूं दिलियूं बे ओ पत्थर जूं दिलियूं बे
पिघारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां करण उज़ुर खाही इंदो आड़ो पाड़ो उन महल हूंदो रुगो रोज राड़ो करण उज़ुर खाही इंदो आड़ो पाड़ो उन महल हूंदो रुगो रोज राड़ो खुशूं पाण सां गॾु खुशूं पाण सां गॾु खुशूं पाण सां गॾु खुशूं पाण सां गॾु बुहारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं असां बि घणनि खे ओ घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां जीअरे असांजो कदुर नाहे कंहिं वटि धिकारे छॾे थो वञूं था जंहिं वटि जीअरे असांजो कदुर नाहे कंहिं वटि धिकारे छॾे थो वञूं था जंहिं वटि उन्हनि जा दिगिर बे ओ उन्हनि जा दिगिर बे उन्हनि जा जिगर बे ओ उन्हनि जा जिगर बे ॾारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां मरण खां पोइ चवंदा चङो हो वीचारो कंबराणियनि वर माण्हू हो मुचारो मरण खां पोइ चवंदा चङो हो वीचारो कंबराणियनि वर माण्हू हो मुचारो इहा ॻाल्हि पंहिंजी हो इहा ॻाल्हि पंहिंजी हो इहा ॻाल्हि पंहिंजी हो इहा ॻाल्हि पंहिंजी बिहारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां
घणनि खे असां बे हो घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे हो घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया। सीनियर सहाफ़ी जाफ़र मेमण खे भेटा पेश कंदे अली नवाज़ आरिसर लिखे थो, कुझु माण्हुनि जो विछोड़ो पूरी क़ौम जे लाइ ॾुखो ईंदड़ हूंदो आहे, छाकाणि जो उहे माण्हू क़ौम जे लाइ जीअंदा आहिनि। प्यारो जाफ़र सॼी ज़िंदगी सिंध लाइ सोचींदो ऐं लोचींदो रहियो, संसि विछोड़े उॿाणको करे छॾियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते मूं साणस 2 सालनि ताईं कमु कयो। उन्हनि ॾींहंनि में खेसि वेझे खां ॾिसण ऐं परखण जो मौक़ो मिलियो। बेहद नफ़ीस, इंतिहाई कुर्बायतो ऐं वड़ाइतो इंसान जाफ़र साहिब जिते बि रहियो खुलूस सां कमु कयाई। पाण शुरूआती दौर में नौजवान जो गीत नाले हिकु किताबु तर्जुमो करे छपायो, जंहिंखे सॼी सिंध जे नौजवाननि हीअं सां हंडायो। अॼु आऊं पंहिंजे पाण खे घणो अकेलो पियो महसूसु करियां। असां मंझां जेके माण्हू हाव जे ॾढ ते हलंदा आहिनि, जाफ़र साहिबु उन्हनि मां हिकु हो। हूअ साफ़ जहिड़े गोरख धंधे सां लाॻापियल हुजण जे बावजूदि इंतिहाई उजरो रहियो। अहिड़ा माण्हू ई तारीख़ जा अॾींदड़ हूंदा आहिनि ऐं असांजो हीअ प्यारो त इदारा साज़ हो। हुन जा ठाहियल इदारा अॼु अलाही किथे पहुतल आहिनि, पर पाण सदाईं फ़क़ीर थी रहियो। कॾहिं कॾहिं हीअड़ा नथो वणी मूं जेतो सॼण सारिया से वसना आहिनि। यादगिरियुनि जा वर्क वाराईंदे अकरम राझाणी लिखे थो, सही जोबन ॾींहुं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआ रहन न सुपरी आयल करियां की मूंखे चाढ़े चीअं वियो वणजा रोहरी। हुनखे कॾहिं बि रोकियो हा, उनखे केॾो बि रोकियो हा, पर न रुकजे हा, छो जो खेसि असल माॻ जो अब्दी सॾ थियो ऐं ज़माने जे रिश्तनि खे छॾे हू हमेशह हमेशह लाइ जिस्मानी तौर ते असां खां मोकिलाए हलियो वियो। असांखे अलविदा करे वियल उन महबूब जो नाम जाफ़र मेमण आहे। संस जीवन जो ख़िदमतूं सिंधी सहाफ़त खे अर्पियल आहिनि ऐं जाफ़र साहिबु उहा महबूब ऐं दिलबर शख़्सियत हुई जंहिंखे को बि माण्हू विसारे नथो सघे। जाफ़र मेमण पंहिंजी हयातीअ में कंहिंसां इश्क कयो त संस उहो इश्क सिंध सां हो। हूअ पंहिंजे वजूद में हिकु इदारो हुयो ऐं साफ़ जी दुनिया में हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया जिन खे साफ़ जो सबक़ु पढ़ायो ऐं उहे दोस्त अॼु मुख़्तलिफ़ सहाफ़ती इदारनि तोड़े ॿियनि खातनि में कमु कनि पिया। हैदराबाद प्रेस क्लब जे सदारती उहिदे ते रहंदे बि जेकॾहिं हुन कुझु ठाहियो, मेड़ियो या सरमायो कमायो, ज़िंदगी में संस कमायल हो सरमायो ऐं मिल्कियत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सुठा दोस्त, मोहबत ऐं प्यार हुयो। जाफ़र साहिबु पंहिंजी समूरी हयाती सादगी में गुज़ारी। न बंगलो, न कार, न ठठ, न ठांगुर, न वीगो, न किरोला, न हाईलेक्स ऐं नई वरी सरकारी उहिदनि ते वेठल बुतनि सां अलेक सलेक। संस कचहरियूं ऐं दोस्तियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वर्कर क्लास जे सहाफ़ी दोस्तनि सां रहियूं। उनखां सवाइ जाफ़र साईं पंहिंजी कलमी पोहरियो कंदे पंहिंजे ॿचड़नि खे ताते पाले वॾो कयो। हूअ पंहिंजनि पोनीरनि खे जेकॾहिं कुझु ॾेई वियो आहे त हिकु नाम सहाफ़त जो गुरबत, पंहिंजी महिनत मज़दूरी जफ़ाकशी सां रोज़ी रोटी कमाइण जो तरीक़ो, हैदराबाद प्रेस क्लब जा नाराज़ दोस्त, तर्जुमे कयल परॾेही नावल, नौजवान जो गीत ऐं साफ़ती दुनिया जी मिसारियल तारीख़ जेका मौत जे वर चढ़ण बाद कॾहिं बि कंहिं सहाफ़ी या कलम धणी जे ॿचड़नि खे कम न ईंदी आहे। बहरहाल जाफ़र मेमण साहिब जो विछोड़ो घाव ॾींदड़ आहे ऐं अहिड़े विछोड़े ते संस दोस्त साथी रिश्ता अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े रहिया आहिनि। जाफ़र साहिब जा समूरा साथी मौसुमियत ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं संस विछोड़े वारे सोग में रहंदा, छो जो जाफ़र मेमण साहिबु असांजो महबूब आहे। महबूब कॾहिं बि विसरी न सघंदा आहिनि। असांजी दुआ आहे त अलाह पाक जी ज़ात जाफ़र साहिब खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं पोनीरनि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾिए। उनखां वधीक अलाह ताला हैदराबाद प्रेस क्लब जी मौजूदा क़यादत ऐं सहाफ़ी दोस्तनि खे ख़ासि हिदायत, ताक़त ऐं ईमान अता फ़रमाए त हूअ
सस जे विछोड़े खां पोइ जाफ़र साहब जे बचड़नि ने बेवा जी सार संभाल लहनि। यादगिरनि जा वर्क वराईंदे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे साथी सर्वे जो ओढो लिखियो। ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। मोहबत ऐं कुर्ब वंडींदड़ साईं जाफ़र मेमण अॼु असां में नाहे रहियो। उहो इतबार करणु मूं लाइ काफ़ी ॾुखियो आहे, छाकाणि त हुन जा टहक चाह जा दौर विसारण जहिड़ा न आहिनि। सदाईं सिंध जे मामलनि ते हक़ीक़ी जाखोड़ रखंदड़ ऐं घटि वसीलनि में बि वॾा कम कंदड़ बहादुर अॻवान हो। जाफ़र साईं सां मूं काफ़ी वक़्तु वॉइस ऑफ सिंध लंडन ते कम दौरान गुज़ारियो ऐं उन घारियल वक़्त में हुन खां काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो। दुआ आहे त शाल जाफ़र साईं जन्नत जे बाग़नि में चांहि जा वॾा थर्मास पाण सां रखियो, सिगरेट जा वॾा कश लॻाईंदो। सिंधा अमड़ बि अॼु खेसि पंहिंजे हंज में वॾे फ़ख़ुर सां सुम्हारींदी। तू छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू लुटा से खुशी जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। सुनो की झलक नारो, नाहे नूरी जो नूरी नजारो। अज सुनो की झलक नारो, प्यार जा खत्म थी फसाना, हर ज़माना, हर ज़माना। सताना, हर ज़माना, हर ज़माना। खाक थीरा सिकंदर दारा, खाक थीरा सिकंदर दारा। यात हाल हथे तख्तवारा, यार हथे तख्तवारा। मौत जे तीरा क्या निशाना, हर ज़माना, हर ज़माना। तू भी छोड़ा समय है ज़माना, हर ज़माना,
ज़माना तू लुटा से खुशी जा खजाना है ज़माना है ज़माना। इन्हीं ते जाफ़र मेमण जी यादि में पेश कयल प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन दुआ सां ॾींदा इजाज़त। शाल कॾहिं बि साथ जा सॻा न टूटनि ऐं कॾहिं बि कंहिंखां कंहिंजो महबूब न विछड़े। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।